अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। हाणे अॼु असीं इंशा अल्लाह पढ़ंदासीं सूरत क़मर। सूरत अल क़मर मक्कियतुन वहिय ख़म्स व ख़म्सून आयतुन, 55 आयतूं आहिनि। वसलास रुकुआत, 3 रुकू आहिनि। जो हिन में हीअ सूरत, हिन खां पोइ सूरत ईंदी रहमान, जेका 55 नंबर सूरत आहे। हिन में 55, हिन में 55 आयतूं आहिनि। हीअ 54 ही सूरत आहे ऐं हीअ शुरू थिए थी इक़्तरबत साअत वनशक़ल क़मर। सात वेझी अची वई आहे। हाणे सात पंहिंजे सूरत नहल में फरमाए त वक़्तु वेझो अची वियो आहे, सात वेझी अची वई आहे। सूरत अंबिया 21 में फरमाए त सात वेझी अची वई आहे, वक़्तु वेझो अची वियो आहे। हिन सूरत में सात वेझी अची वई आहे, वक़्तु वेझो, घड़ी जेका क़यामत जी आहे वेझी आहे। वनशक़ल क़मर, ऐं क़मर टुटी पियो आहे, चीरजी पियो आहे, ॿ हिसा थी वियो हलियो। हाणे इहो जेको मौजज़ो हुयो रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾेखारियो, जो डिमांड कयो, चयूं त असांखे मौजज़ो करे ॾेखार, पोइ इहो थियो। हाणे इन में वरी शक शुबो विझनि त हीअ क़यामत ॾांहुं इशारो आहे, इहा ॻाल्हि न आहे। ऐं असांजा आलिम जेके आहिनि से पर भई जेकी मौजज़नि खे नथा मञनि उहे वरी पोइ इन ॻाल्हि ॾांहुं तवजो त हीअ होॾा। बहरहाल हिन में के अजीब शयूं आहिनि। पहिरीं त सूरत 26 में, सूरत शोरा में ॾिठोसीं त के 3, 4, 5, 6 आयतूं आहिनि जेके वरी 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 अचनि थियूं। ऐं पंहिंजो हिन सूरत में के शयूं आहिनि जेके वरी 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 वरी, हिन खां पोइ जेका सूरत आहे रहमान, उन में सूरत में वरी फबि अय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान वरी वरी ईंदो 31 दफ़ा यको। हिन में सूरत में के शयूं आहिनि जेके वरी वरी अचनि थियूं। फहल मिन मुद्दकिर, इहो वरी वरी थो अचे। पंहिंजो ॿियो हिन सां आसान कयो आहे क़ुर खे, पंहिंजो इहो फ़कैफ़ कान अज़ाबी व नुज़ुर, मुंहिंजो अज़ाब कहिड़ो न सख़्तु हो ऐं कहिड़ो न मुंहिंजी वार्निंग सख़्तु हुई, हीअ अचे थो। पर हिन में पहिरीं त मके जी माण्हुनि जो ज़िक्र आहे जेके मुख़ालिफ़त कनि था रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी। इहे पहिरियों 8 आयतूं उन्हनि जे मुतलिक़ आहिनि। उन खां पोइ पहिरियों 6 घणियूं 5 आयतूं पर 6, 7 आयत वरी क़यामत जी ॻाल्हि अचे थी। ऐं पोइ वरी 8 आयत खां वठी यानी 5 पुराणियूं क़ौमूं जेके आहिनि, हज़रत नूह अलैहिस्सलाम जी क़ौम, हज़रत हूद अलैहिस्सलाम जी क़ौम आद, ऐं हज़रत सालेह अलैहिस्सलाम जी क़ौम समूद, ऐं हज़रत लूत अलैहिस्सलाम जी क़ौम सदोम ऐं गमोर वारा जेके आहिनि उन्हनि जी, ऐं पंहिंजो फ़िरऔन जी क़ौम। इन्हनि 5 क़ौमुनि जे हलाकत जो ज़िक्र हिन दुनिया में। ऐं वरी पोइ आख़िरत में, आख़िरत जी ॻाल्हि अचे थी त अज़ाब यानी साअत जेका घड़ी जेका असां वेझी, ऐं पोइ उते जेके हिन मुतक़िन जी ॻाल्हि, मुतक़िन जे लाइ आख़िरी 2 आयतूं जेके आहिनि, तक़वा वारनि जे लाइ सिर्फ़ु 2 आयतूं आख़िरी। ऐं हिन मंझि अलाह सुब्हानो व तआला जो नालो सिर्फ़ु रब्बहू, नूह अलैहिस्सलाम फरमाए थो त नूह जे मुतलिक़ अलाह ताला फरमाए थो त संदसि रब, हुनजो रब, ऐं बसि उहो रब आहे। रब्बहू या रब्बी अनी मग़लूबन फंतसिर, ऐं मलीकुन मुक़्तदिर, ऐं पंहिंजो अज़ीज़ुन मुक़्तदिर। इहो अज़ीज़ुन मुक़्तदिर, मलीकुन मुक़्तदिर, इहे 2 जॻहियुनि ते अलाह ताला जा नाला अचनि था। ऐं बाक़ी अलाह ताला पंहिंजो नालो ज़मीर जे हैसियत सां इन्ना 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 जे लिहाज़ खां चए थो। ऐं ॿियो ना जेको ना इहो काफ़ी दफ़ा आहे, ना जेको अचे थो। ॿियो अलाह ताला जो को बि नालो हिन सूरत में इन्हनि नालनि खां सवाइ कोन्हे। इहे ॻाल्हियूं ज़हन में रखणु घुरिजनि। हाणे असीं था पढ़ूं पंहिंजो औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इक़्तरबतिस साअतु, वेझी थी वई आहे घड़ी। घड़ी माना क़यामत जी घड़ी, माना इहा आख़िरी वक़्तु, ऐं जंहिं खां पोइ सभु ख़तमु थींदियूं शयूं। वनशक़ल क़मर, ऐं चंड जेको आहे सो टुटी पियो आहे, हिसा थी वियो आहे। हिकिड़ो हिन जबल ते, हिकिड़ो हुन जबल ते बीठो आहे।
इहो कुरैशियुनि खे मके वारनि खे अलाह ताला ॾेखारियो। ऐं हींअर बि चंड खे जेकॾहिं ॾिसबो त हिकिड़ो लीको विच में थो अचे सॼे हुन मंझि वरी कीअं ॻंढियो आहे। ऐं इहा ॻाल्हि जेका असां न रुॻो मके वारनि ॾिठी पर घणनि क़ौमुनि ॾिठी। ऐं असांजे सिंध मंझि रतन हिंदी जे नाले सां बयानु आहे त उते उन्हनि ॾिठो, पोइ रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मिलियो। इहो किताबनि में अचे थो। पर जेके इन्हनि ॻाल्हियुनि खे नथा मञनि पोइ चवंदा इहे ॻाल्हियूं कूड़ियूं आहिनि वग़ैरह वग़ैरह, पर इहा ॻाल्हि हक़ीक़त आहे। ऐं अलाह सुब्हानो ताला इहो करे ॾेखारियो। ऐं हींअर बि चंड जो जेका नक्शो ॾिसबो वेझो करे था त हुते हिकिड़ो ई लीको थो वञे पियो जंहिं मञा ज़ाहिर थो थिए त ॻंढियल आहे इहा शइ। اقتربت الساعة وانشق القمر وإن يروا آية يعرضوا जॾहिं बि ॾिसनि था का बि आयत यानी इहो निशानी ॾिठऊं मौजज़ो पाण घुरियाऊं हज़रत सालिह अलैहिस्सलाम खां मौजज़ो घुरियाऊं, हज़रत मूसा खां मौजज़ो घुरियाऊं, पोइ जॾहिं ॾिठाऊं त वरी न मञूं। त हिननि सां कुरैश वारनि सां मके जे ईअं थियो। वकज़बू ईअं यारो आयतनि जॾहिं ॾिसनि था आयत योरिदू एराज़ कनि था, मुंहुं मोड़ीनि था, यानी नथा मञनि। वयक़ूलू सिहरुम मुस्तमिर ऐं चवंदा हीअ जादू आहे, मतिलबु असांजे अखियुनि ते जादू करे छॾियो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो असीं सम्झूं था त चंड चीरजी वियो आहे, पर चीरियो कोन्हे, इहो फाटो कोन्हे, इहो टुटो कोन्हे, बहिसा नाहे थियो। इहो जेको आहे सो सहरुनि मुस्तमिर आहे। अॻे ज़माने में बि जादूगर हुआ ऐं हीअ बि साॻियो जादू आहे। वकज़बू ऐं हुननि कूड़ो कयो रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे, हिन क़ुर खे, हिन नबीअ खे, हिन क़यामत जे ॻाल्हि खे, हिन दीन खे। वकज़बू वतबऊ अहवाहुम ऐं पंहिंजे ख़्याल ते, पंहिंजे सदुनि ते, पंहिंजे ज़न ते, कंजक्चर ते जी इतबात कयऊं, पंहिंजे उन ते उनखे फॉलो कयऊं, उन ते हलिया। वकज़बू वतबऊ अहवाहुम पंहिंजे सदुनि ते हलिया, सदुनि ते हलिया। वकुल्लु अम्रिम मुस्तक़िर ऐं हर कमु आहे वक़्तु मुक़ररु, यानी अलाह ताला जॾहिं क़यामत आणींदो तॾहिं आणींदो, जॾहिं ॿी का ॻाल्हि कंहिंजी क़ौम जी बर्बादी जो ॾींहुं ईंदो त ईंदो, कंहिंजे उथण जो ॾींहुं, कंहिंजे विहण जो ॾींहुं, कंहिंजे ज़लील थियण जो ॾींहुं, कंहिंजे अज़ीज़ थियण जो ॾींहुं जॾहिं मुक़ररु थियलु आहे उहो मुस्तक़िर आहे, उहो अलाह ताला क़ाइमु करे छॾियो आहे, लोह महफ़ूज़ में लिखी छॾियो आहे, उहो ईअं थींदो। वलक़द जाअहुम मिनल अंबाअ मा फीहि मुज़दजरुन ऐं बेशक आयूं उन्हनि वटि, कुरैशियुनि वटि अॻे ख़बरूं बि आयूं। वलक़द जाअहुम मिनल अंबाअ ख़बरूं आयूं, नबीअनि अॻु में बि ख़बरूं ॾिनियूं। अंबा माना ख़बरूं, नबी बि जेको आहे सो ख़बरूं थो आणे ग़ैब जूं, तंहिं करे हू नबी आहे। ऐं रसूल जेको आहे सो मैसेज पहुचाए थो। नबी ऐं रसूल में इहो फ़र्क़ु आहे। जेके नबी आहिनि के रसूल बि आहिनि, के रसूल जेके आहिनि से नबी न आहिनि वग़ैरह, ईअं मतिलबु त के नबी आहिनि, रसूल बि आहिनि, नबी बि आहिनि, के हीअ आहिनि त हू न आहिनि। बहरहाल इहो ॻाल्हि आहे त हिते या अंबा माना ख़बरूं नबी जेके पहुचाईंदा। वलक़द जाअहुम मिनल अंबाअ मा फीहि मुज़दजरुन जंहिंमें मुज़दजर आहे, दजर जंहिंमें झिणक आहे, जंहिंमें छींब आहे, जंहिंमें थ्रेट आहे। हिकमतुन बालिग़तुन इहा अलाह ताला जी हिकमत आहे जेका अलाह ताला मोकिली आहे, पर हिकमतुन बालिग़तुन फमा तुग़निन नुज़ुर पोइ उहा नथी ग़नी करे, यानी मतिलबु त जेके काफ़िर आहिनि उन्हनि खे उन मां का फ़ाइदो हासिलु नथो थिए। उन में जा का कुफ़र जन कया उन ते हक़ आहे, हक़ुल क़ौल अलल काफ़िरीन, सूरत यासीन में बि जीअं फरमायो हिकमतुन बालिग़तुन फमा तुग़निन नुज़ुर
नुज़ुर उहा वार्निंग, उहो जेको ॾेजारण जी ॻाल्हि, नज़ीर रसूल पाक सलाहु खे ऐं ॿिया नबियनि खे नज़ीर ऐं बशीर करे मोकिलिजे थो। हिन में बशीर जी ॻाल्हि कान्हे, हिते बशारत जी आख़िर में आयतूं जेके आहिनि इनल मुतक़ीन, ऐं आख़िरी ॿ आयतूं जेके आहिनि से मुतक़ीन जे लाइ, पर बशारत हिते घटि आहे। नुज़ुर जी ॻाल्हि घणी आहे, 9 दफ़ा घणा, केतिरा 6 दफ़ा केतिरा दफ़ा आहे तो उन्हनि नुज़ुर फतवल अनहुम, ए रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खां मुंहुं मोड़, उन्हनि खां पासो कर, फतवल पोइ तूं उन्हनि खां पासो कर, अनहुम इन्हनि खां। जंहिं ॾींहुं सॾु कयो वेंदो, हाणे हिन खां अॻु में सूरत तूर आहे, उन मंझि बि इहो योम युदउद्दा उन मंझि आयो, हिते आहे यदउद्दा आहे, साॻी ॻाल्हि जॾहिं सॼो वेंदो ऐं इला शइ नोकुर, सॼो वेंदो शइ जेका आहे नुकुर यानी ओपरी, यानी नकीर, मुनकर नकीर, माना नेगेटिव, माना ख़तरनाक ख़राबु शइ आहे जेका ओपरी आहे, सुठी न आहे, उन ॾांहुं सॼो वेंदो, यानी क़यामत ॾांहुं सॼो वेंदो। हुते जहन्नम जो लफ़्ज़ सूरत तूर में सौ सिधो अचे थो, त हिते ॼण इहो आहे पंहिंजो योम नदउद्दा, हुते आहे पंहिंजो जहन्नम जो इला नार जहन्नम, इहो यदऊन इला नार जहन्नम। त इहा ॻाल्हि थी थिए। ख़ुशन अबसारुहुम, संदन अखियूं जेके आहिनि से झुकियल हूंदियूं, ख़ासि ख़शियत वारियूं, ख़ुशात वारियूं, यानी झुकियल हूंदियूं, झुकंदड़ हूंदियूं अखियूं। अबसारुहुम यख़रुजून, कढिया वेंदा, कढियल हूंदा हुनमें, मिनल अजदास, क़बरुनि मञा निकिरंदा। त हाणे इहा सही सिधी क़बरुनि मञा क़यामत जे ॾींहुं जेको बस बादल मौत जी ॻाल्हि हिन में अची वई। ख़ुशन अबसारुहुम यख़रुजून मिनल अजदास कअन्नहुम जरादुन मुंतशिर, हिते जराद जो लफ़्ज़ आहे पंहिंजो माकड़, ऐं पंहिंजो सूरत अल क़ारिया मंझि पतंग जेके आहिनि उन वांगुरु पतंगनि वांगुरु डोड़ंदा ईंदा, ऐं हिते जराद माकड़नि वांगुरु माकड़ ईंदी आहे, अहिड़े नमूने सां क़यामत जे ॾींहुं उथंदा, त इहो लफ़्ज़ हिते माकड़ जो इस्तेमालु थियो। ॿियो जराद जेको पंहिंजे फ़िरौन ते जेके अज़ाब आया उन वॼाए हिकिड़ी माकड़ जो अज़ाब आयो, ऐं हींअर पाण वटि बि केतिरनि मुस्लमान मुल्कनि ते इहो अज़ाब कॾहिं कॾहिं अचे थो, त इहो अलाह ताला माकड़ जो अज़ाब जेको आहे सो, पर उते हीअ क़यामत जे ॾींहुं माण्हू उथंदा मकड़नि वांगुरु, ऐं पाण वटि सिंध में जेके मकड़ आया जिन मुल्क खे खाई ख़राबु करे बुछड़ो करे छॾियो जेको पाकिस्तान थियण खां पोइ, त उहो बि माकड़। कअन्नहुम जरादुन मुंतशिर, पखिड़ंदड़, मुहतिईन डोड़ंदा ईंदा, इला दाए सॾजंदड़, जेको सॾेनि पियो उन ॾांहुं डोड़ंदा ईंदा, यानी अलाह सुब्हानो ताला ॾांहुं डोड़ंदा ईंदा। मुहतिईन इला दाए यक़ूलुल काफ़िरून हाज़ा यौमुन असीर, उन ॾींहुं काफ़िर चवंदा त अॼोको ॾींहुं ॾाढो ॾुखियो आहे। भई हीउ ॾुखियो रुॻो काफ़िरनि जे लाइ हूंदो, मोमिननि जे लाइ इहो ॾींहुं ॾुखियो न हूंदो, उन्हनि जे लाइ सख़्ती न हूंदी। यक़ूलुल काफ़िरून, काफ़िर जेके आहिनि से उन ॾींहुं चवंदा त हीउ ॾाढो ॾींहुं ॾुखियो आहे। इहो ॾींहुं जेको आहे सो 50,000 ॾींहंनि जे बराबरि, 50,000 सालनि जे ॾींहंनि जे बराबरि आहे हिकिड़ो ई ॾींहुं। यक़ूलुल काफ़िरून हाज़ा यौमुन असीर, कज़्ब, हाणे 28 आयतूं थी वियूं, 9 आयत खां पुराणियुनि क़ौमुनि जो ज़िक्र थो अचे। पहिरीं नूह अलैहिस्सलाम जो, जे क़ौम जो, उहे उन्हनि खे कीअं उन्हनि कूड़ो कयो नबीअ खे, पंहिंजे नबियनि खे, ऐं पोइ हुन ते कीअं अज़ाब आयो, पोइ आदल जी क़ौम, पोइ समूद जी क़ौम, पोइ लूत अलैहिस्सलाम जी क़ौम, समूद सदोम ऐं गुमोर जी, उन खां पोइ फ़िरौन जी 5 क़ौमुनि जो हाणे ज़िक्र ईंदो 9 आयत खां वठी।
कज़बत क़ब्लहुम माना इन्हनि खां अॻु में, इन्हनि खां कंहिंखां क़ुरैश मके जा जेके आहे ऐं उन्हनि खां अॻु में हीअ अॼुकल्ह जा जेके ज़माने जा आहिनि, फ्रांस जा मैक्रोनी जहिड़ा की ट्रंप जहिड़ा की अमेरिका जहिड़ा की यूरोप जहिड़ा की हिंदुस्तान पाकिस्तान जहिड़ा मोदी जहिड़ा, उन्हनि खां अॻु में अलाह ताला तबाह कयो, बर्बादु कयो, हलाकु कयो क़ौमुनि खे, हुन हिन दुनिया में बि ऐं आख़िरत में बि ॿिन्ही जॻहनि ते। त उनजी ॻाल्हि आहे कज़बत क़ब्लहुम क़ौम नूह फकज़बू अब्दना, पोइ असांजे बाने खे यानी नूह अलैहिस्सलाम खे पंहिंजो कूड़ो कयऊं। हाणे अब्दना शर्फ़ आहे हज़रत नूह अलैहिस्सलाम जो, रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इहो शर्फ़ आहे जो अलाह ताला खेसि चए थो असांजो बानो, असांजो बानो अब्दना। अल्हम्दुलिल्लाह लज़ी अंज़ल अला अब्दिहिल किताब, सूरत कहफ़ में सूरत बनी इसराईल में सुभान अल्लाह असरा बि अब्दिही, अब्द बानो अलाह ताला जो इहो वॾो शर्फ़ आहे इंसान जो पैगम्बर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहू व रसूलुहू, त अब्दुहू बि आहे अब्दना, अब्दना फकज़बू अब्दना यानी नूह अलैहिस्सलाम खे कूड़ो कयूं। वक़ालू मजनून, हुनखे चऊं थी हिनखे जिन आहे, हिनखे मजनू आहे, हीउ चरियो आहे। जिन जेका उहा शइ ॾिसण में नथी अचे उहो आहे जिनीन, इन मज़ा आहे, जन्नत बि इन मज़ा आहे, इहे लफ़्ज़ जेको मजनून आहे। वक़ालू मजनून वज़दोजेर, ऐं झिणक ॾिनो वियो, मतिलबु त हुनखे हज़रत नूह अलैहिस्सलाम खे मारियाऊं, कुटियाऊं, गारियूं गंद ॾिनाऊं, सभु कुझु कयऊं। वज़दोजिर फदआ रब्बहू, पोइ पंहिंजे रब खे, उन पंहिंजे रब खे सॾियो, सॾु कयो। हाणे हीअ तमामु सख़्तु क़िस्म जी आयत आहे ऐं दुश्मन जे लाइ हीअ पढ़िजे। फदआ रब्बहू अन्नी मग़लूबुन फंतसिर, आउं मग़लूब थी वियो आहियां, हिन क़ौम मूंखे मग़लूब करे छॾियो आहे, मूंखां मतिलबु त मूं ते ग़ालिब थी विया आहिनि, तंहिं करे तूं मदद कर अलाह सुब्हानहू व तआला खे चवे थो। फदआ रब्बहू अन्नी मग़लूबुन फंतसिर, पोइ तूं बदिलो वठि, मदद कर मुंहिंजी, ऐं हिननि खां तूं बदिलो वठि। पोइ अलाह ताला कहिड़ो बदिलो थो वठे, फफ़तहना अबवाब अस्समा बिमाइन मुनहमिरिन, पोइ असां आसमान जा दरवाज़ा खोले छॾिया, यानी मींहं जा दरवाज़ा खोले छॾिया, बिमाइन पाणीअ सां जेको वहंदड़ो, मुनहमिरिन बिमाइन मुनहमिरिन, हिकु इहो मथां खां पाणी, ॿियो हेठां खां पाणी, यानी डिलूज जेको जंहिंखे चइजे। वफ़ज्जरनल अर्द, ऐं ज़मीन खे बि असां पाणी कढियोसीं, उन मज़ा बि निकितो, चीरियोसीं ज़मीन मज़ा पाणी कढी। वफ़ज्जरनल अर्द उयूनन, चश्मा चीरे कढियासीं। फल्तक़ल माउ, पोइ ॿई पाणी गॾिजी विया, मथियूं पाणी हेठियूं पाणी ॿई, जेको दफ़ा वफ़ारत तनूर, सूरत पंहिंजे हूद में अलैहिस्सलाम तनूर मञा वेठा, बाहि जे बदिरां पाणी निकिरे, ऐं पंहिंजो इहो निशानी हुई हज़रत नूह अलैहिस्सलाम जे लाइ, त जॾहिं तनूर मां पाणी निकिरे बाहि जे बदिरां, त वक़्तु सम्झजांइ मथां खां आसमान मां पाणी जेको मींहं जे वसियत में वसे, ॿई अहिड़ियूं सुनामियूं, अहिड़ियूं कुझु क़िस्म जो थी वेंदो हलियो। फदआ रब्बहू अन्नी मग़लूबुन फंतसिर फफ़तहना अबवाब अस्समा बिमाइन मुनहमिरिन वफ़ज्जरनल अर्द उयूनन फल्तक़ल माउ, पोइ पाणी सभु गॾिजी वियो, मथियूं पाणी हेठियूं पाणी, मींहं जो पाणी, डिलूज जो, चश्मनि जो पाणी, हेठां जेको ज़मीन मां निकितो। अला अमरिन, पंहिंजे हुक्म मुताबिक़ जेको अलाह ताला हुनखे जंहिं नमूने सां अमर कयो, क़द क़ुदिर, जेको फ़ैसिलो मुक़ररु कयल हो उन मुताबिक़, एतिरो जेतिरो अलाह ताला खे मोकिलिणो हो ओतिरो निकितो। क़द क़ुदिर यानी मक़दूर थियल, कुदरत अलाह ताला लोह महफ़ूज़ में जेको लिखी छॾियो ओतिरो मक़दूर थियल। क़द क़ुदिर वहमलना, असां हुनखे चाढ़ियोसीं ॿेड़ीअ में, हमलना हो माना नूह अलैहिस्सलाम।
وَعَمَلْنَاهُ عَلَى ذَاتِ أَلْوَاحٍ وَدُسُرٍ। ॿेड़ी जो नालो वठे कोन थो चिटो करे, चए थो त उहे जेके तख़्ता हुआ ऐं उन्हनि खे मेखूं जेके लॻल हुयूं दुसुर, उहे बि मेखूं बि काठ जूं हुयूं। माना आयरन जेको आहे सो हज़रत नूह अलैहिस्सलाम जे ज़माने खां पोइ थींदो। हज़रत नूह अलैहिस्सलाम जे ज़माने में आयरन अञा ईजाद कोन्ह थियो या मेटल जेको आहे उनखे इस्तेमालु कोन्ह थियो कयूं, त दुसुर जेके हुयूं उहे बि काठ जूं हुयूं, जेके मेखूं जेके गॾनि, यानी हिन खे ऐं हुनखे, हुन काठ ॿिनि तख़्तनि खे वरी विच में टियों काठ हो जेको जंहिं गॾु थिए कयो, अहिड़े नमूने सां दुसुर हुयो आहे। दुसुर, हाणे इहो थियो आहे ॿेड़ी जो नालो हिते कोन रखियो अथई। तजरीब असांजे अखियुनि जे अॻियां उहा हलणु लॻी, ॿेड़ी जेका, ॿेड़ी जो नालो कोन्हे। तजरीब लिमन कान कुफिर, हाणे कुफर जेको काफ़रनि कयो उन्हनि खे इहा जज़ा मिली जो हू पंहिंजो ग़रक़ थींदा। हाणे उहा ॻाल्हि हिन पासे इन वॼण हिते इहा थी, पर जज़ा जेका मोमिननि खे ऐं हज़रत नूह अलैहिस्सलाम ऐं सां गॾु जेके ॿेड़ीअ में थिया उहे बचाया विया, त इहो उन्हनि बचाइण वारनि जी इहा ॻाल्हि न आहे, इहा कुफुर करण वारनि जी ॻाल्हि आहे। जिन कुफुर कयो त उते दिलूज में मरी विया। ऐं हज़रत नूह अलैहिस्सलाम जी ख़ुदि घरवारी हिकिड़ी उते मरी वई, हुन डिलूज में हिकिड़ो पुटु जेको आहे सो, हिन जो पुट जो ज़िक्र सूरत हूद में आहे ऐं घरवारी जो ज़िक्र सूरत तहरीम में आहे, 66 नंबर सूरत में, ऐं हूद नंबर 11 नंबर हुन में ज़िक्र आहे संस फर्ज़ंद जो, जेको जंहिंजो नालो किनान हो, पहिरियों किनान, फस्ट किनान, सेकेंड किनान पोइ वरी ॿियो जेको पंहिंजे साम जा पैदा थियो उहो सेकेंड किनान आहे। ऐं उन ॿेड़ीअ खे असां छॾियो पोइ हिते जेको जबल जूदी ते, अरारत माउंटेन्स ते, जेको तुर्की जे इलाइक़े में आहे, इराक खां मथे पंहिंजे मूसल जे मथां थोरो वञिबो उते ॿियो तरकना हा, उन ॿेड़ीअ खे असां तर्क कयो, उते छॾियोसीं आयतनि निशानी ॿियनि क़ौमुनि जे लाइ, यानी अञा ताईं उहा निशानी पई आहे। हुन निशान एक्सपीडिशन्स यूरोपियंस कया आहिनि, उते विया आहिनि, पहुता आहिनि उते। पोइ इहा ॻाल्हि ॾिसंदो, हाणे इहो ज़कर मुतज़किर मुदखिर, हाणे इहो मुदखर आहे, हिते ज़कर जे बदिरां नसीहत को आहे को जो नसीहत वठे, फहल मिम मुदखिर फकैफ़ कान अज़ाबी वनुज़ुर। अलाह ताला जो नालो कोन्हे, अलाह ताला जो ज़मीर में चए थो मुंहिंजो अज़ाब, पाण ॼणी ॻाल्हाए पियो अलाह ताला ई, त चए थो कैफ़ कान अज़ाबी, मुंहिंजो अज़ाब कहिड़ो न हो, ऐं नुज़ुर मुंहिंजी वार्निंग कहिड़ी न हुई, यानी वार्निंग पहिरीं हुई पोइ अज़ाब हो। त हीअ ॼण अॻु जी ॻाल्हि पोइ जी ॻाल्हि अॻु, हिकु ताख़ीर ऐं उहो थींदो आहे। फ़कैफ़ कान अज़ाबी उहो नुज़ुर, यानी पहिरीं मुंहिंजो नुज़ुर हो, वार्निंग हुई, पोइ मुंहिंजो अज़ाब हो, कीअं न ॿई हुआ सख़्तु, यानी कहिड़ो न बुछड़ो थियो उन्हनि जो नतीजो उन्हनि जे लाइ। वलक़द यस्सरनल क़ुरआन लिज़िक्र फहल मिन मुद्दकिर। हाणे हीअ जेका आयत आहे सा बार बार अचे थी, पंहिंजो केतिरा दफ़ा हिन सूरत में, हाणे पहिरियों दफ़ो थी अचे, वलक़द यस्सरना, बेशक असां करे छॾियो आहे हिनखे आसान क़ुर खे, लिज़िक्र, यादि करण जे लाइ या नसीहत जे लाइ, ॿई ॻाल्हियूं, यादि करण में हिनखे आसान आहे, इन करे करोड़े हज़ारे माण्हू मुस्लमान जेके आहिनि से हाफ़िज़ आहिनि क़ुर जा, उनखे सॼो क़ुर यादि आहे, ऐं को ॿियो तौरात इंजील न को पंहिंजो वैद न को पंहिंजो अवस्था न को ॿियो किताबु आहे जेको कंहिं ॿी क़ौम यादि कयो हुजे, सवाइ क़ुर शरीफ़ जे, जेको हर जनरेशन में, हर ज़माने में ऐं क़यामत ताईं, भले किताब जेके आहिनि खजी वञनि हलिया, किताब न हुजनि मौजूदु, ऐं पंहिंजो कंहिं ज़ुल्म जे करे, कंहिं बादशाहनि जे करे, कंहिं
ज़ालिमनि जे करे किताब गुम थी वञनि हलिया, त पर सीननि में क़ुर मौजूदु हूंदो ऐं उहो यादि हूंदो माण्हुनि खे। ऐं अॼु बि हज़ारे माण्हू आहिनि, लखे माण्हू आहिनि जिन खे यादि आहे हिंदुस्तान, पाकिस्तान, एशिया, अफ्रीका, को मुल्क कोन्हे जंहिंमें हाफ़िज़ न हुजनि। हिते असां वटि न्यूज़ीलैंड में बि हज़ारे हाफ़िज़ आहिनि। अलहमदिल्ला रोज़ु हाफ़िज़ हिफ़्ज़ करनि पिया क़ुर। अलाह ताला फ़रमाए थो वलक़द यस्सरनल क़ुरआन लिज़िक्र, ज़िक्र जे लाइ माना यादि लाइ, ज़िक्र जे लाइ माना नसीहत जे लाइ। त नसीहत बि हिन लाइ वठिजे। ऐं पंहिंजो नसीहत कहिड़ी आहे त अलाह हिकिड़ो आहे, रसूल मोकिलिया आहिनि अलाह ताला, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िर ज़मान नबी आहे ऐं क़यामत थींदी, हिसाब किताब थींदो। ज़िक्र सॼी ॻाल्हि जो इहो आहे। इहा ॻाल्हि छो आसान करे अलाह ताला सम्झाई आहे ऐं छो नथा माण्हू सम्झनि, काफ़र जेके आहिनि से इहा ॻाल्हि छो था सम्झनि, नबी पाक जे ख़िलाफ़ु छो गुस्ताख़ी था कनि, क़ुर शरीफ़ जे ख़िलाफ़ु छो गुस्ताख़ी था कनि, आख़िरत खे छो नथा मञनि। ऐं पादर खाइणु अलाह ताला वटां जेको आहे सो ॾमर जेको हुननि ते थींदो, उनजो छो उन खां छो नथा डिॼनि त कैफ़ कान अज़ाबी वो नुज़ुर। हींअर जेको मैक्रोनी जेको आहे फ्रांस जो, उहो जेको बुछड़ाईअ जो लफ़्ज़ इस्तेमालु वेठो करे, हर वेठो करे, त इन खे अलाह ताला मुंहं में लॻाईंदो, बूथ में हुनखे लॻंदी ऐं बुछड़ो थींदो सॼी धरती ते। हींअर वक़्तु हिननि जो न आहे, वक़्तु हिन जो ख़तमु आहे। वलक़द यस्सरनल क़ुरआन लिज़िक्र फ़हल मिन मुद्दकिर कज़्ज़बत, हाणे वरी आद क़ौम जी ॻाल्हि, कज़्ज़बत आद क़ौम हुई जेका हज़रत नूह अलैहिस्सलाम खां पोइ साम अलैहिस्सलाम जे औलाद में जा मतिलबु ऐं पंहिंजो हुन में जा क़ौम पैदा थी जेका, हुनखे आद चए थो, आद निल ऊला, पहिरियों आद। उन्हनि कूड़नि बि कूड़ो कयो, हुनखे अलाह ताला ख़िलाफ़त ॾिनी, हुननि खे रखियो, हुननि खे सुखियो कयो, संहिंजो कयो, पर पोइ उन बि नबियनि खे कूड़ो कयो। ऐं ख़ुशूसन हूद अलैहिस्सलाम हुननि जो नबी हो, ऐं नबी जो नालो हिते अलाह ताला कोन ॾिनो आहे, ॿियनि हंधनि ते आहे उहो। कज़्ज़बत आदुन बसि एतिरी ॻाल्हि, आद बि कूड़ो कयो। फ़कैफ़ कान अज़ाबी व नुज़ुर, वरी बि रिपीट थी आयत मथी त मुंहिंजो अज़ाब ऐं मुंहिंजी वार्निंग कहिड़ी न सख़्त हुई। मुंहिंजो, अलाह ताला चए थो मुंहिंजो अज़ाब, मुंहिंजो अज़ाब। तंहिंखे फस्ट पर्सन में ॻाल्हाए पियो, मुखातिब ख़िताब करण वारो। फ़कैफ़ कान अज़ाबी व नुज़ुर इन्ना अरसलना अलैहिम रीअन सरसरन, हवा तिखी मोकिलीसूं। हाणे हिते हर हिकु क़ौम जे अज़ाब जेको आहे उहो बि हुनजी बि नालो आहे। पहिरीं नूह अलैहिस्सलाम जी क़ौम ते अज़ाब थियो हुयो, जेको मथां बि पाणी हेठां बि पाणी, पाणीअ जो अज़ाब। ऐं हिननि ते हवा जो अज़ाब, पाणी ऐं हवा ऐं बाहि ऐं पंहिंजो ऐं मिटी ख़ाक ज़मीन, इहे बि अलाह ताला जा जुनूद आहिनि, लश्कर आहिनि। अलाह इन्हनि सां अज़ाब ॾेई सघे थो। ऐं ईअं न आहे त को लश्कर माण्हुनि जा मोकिलिजनि ऐं जेके या फ़रिश्तनि जा लश्कर मोकिलिजनि, उहा ज़रूरत न आहे। पाणीअ सां अलाह ताला अज़ाब करे थो, जीअं नूह अलैहिस्सलाम जी क़ौम खे, या जीअं फ़िरौन जे क़ौम खे ॿोड़ियईं, ग़र्क़ कयईं पाणीअ सां। ऐं जीअं हीअ रीहनि सरसरनि, जेका तिखी हवा जेका पंहिंजे आद क़ौम ते आई, उनजो हिते ज़िक्र आहे। मुस्तमिरनि, अणखुट पई हलंदी, यानी 7 ॾींहं पे हली, 8 रातियूं अलाए 8 रातियूं 7 ॾींहं, या केतिरो मतिलबु त पे हली, उहा हवा पे लॻी ऐं उहा अहिड़ी सख़्तु हुई जो हुनमें सभई सड़ी मरी विया हलिया। रीअन सरसरन फी यौमिन नहसिन मुस्तमिर, बुछड़ो ॾींहुं हो उन्हनि जे लाइ। ज़ाहिर जेके मोमिन आहे उन्हनि जे लाइ त सुठो सभाॻो ॾींहुं हो, पर हिन जे लाइ नहस ॾींहुं हो, हिननि जे लाइ निभाॻो ॾींहुं हो। ॿियनि हंधि अलाह ताला फरमाए थो अहिड़े ॾींहं खे त पंहिंजो छा अकर ॾींहुं मतिलबु संढ वांगुरु ॾींहुं हुयो, बुछड़ो ॾींहुं, निभाॻो ॾींहुं हिते उनखे सॾे थो अलाह ताला। तंज़ुन्नास, उखेड़ियनि खे छिके जीअं कढिबो आहे कंहिं शइ खे, तीअं लाह हुननि जा कढियईं, मुंहिंजा लाह कढी छॾियईं, सिंधी में बि चइबो आहे, माना हेठां पाड़ हुनजी पटी उछले छॾियईं। तंज़ुन्नास, उखेड़ियईं हुननि खे, हुनजी पाड़ पटियईं, उखेड़ियईं हुनखे पाड़ सूधो।
कअन्नहुम आजाज़ु नख़लिन मुनक़ाइर, त इहे अहिड़ा थी पिया जहिड़ो ॼण जेके खजीअ जा थुड़ हूंदा आहिनि, बुंड हूंदा आहिनि खजीअ जा, उहे छिकियल पारां निकितल, मुनक़ाइर पारां निकितल। फ़कैफ़ कान अज़ाबी वन्नुज़ुर, पोइ मुंहिंजो अज़ाब कहिड़ो न सख़्तु हो, मतिलबु त मुंहिंजो वार्निंग कहिड़ी न सख़्तु हुई, यानी कहिड़ी न सची हुई, वार्निंग सची हुई ऐं अज़ाब सख़्तु हो। कैफ़ कान जी माना इहा आहे। फ़कैफ़ कान अज़ाबी, अज़ाब मुंहिंजो केॾो न सख़्तु हो, उहो नुज़ुर मुंहिंजो केॾो न सचो, मतिलबु त जॾहिं आउं वार्निंग करियां थो त इहा कूड़ी वार्निंग न आहे। इज़ा वक़अतिल वाक़िअत, जेका थियणी आहे सा थींदी, इहो कोन त लैस काज़िबत, उहा उन में को कूड़ कोन्हे, सचो आहे उन में। वलक़द यस्सरनल क़ुरआन लिज़िक्र फ़हल मिन मुद्दकिर, अलाह ताला वरी फरमाए थो साॻी ॻाल्हि त असां हिन क़ुर खे आसान कयो आहे तमामु सिखण जे लाइ, यादि करण जे लाइ ऐं हुन मां नसीहत पढ़ाइण जे लाइ। फ़हल मिन मुद्दकिर, पोइ आहे को जेको इन मां नसीहत पिराए। फ़हल मिन मुद्दकिर, आहे को जो नसीहत वठे, आहे को जो यादि करे, हिफ़्ज़ करे क़ुर खे। वलक़द यस्सरनल क़ुरआन लिज़िक्र फ़हल मिन मुद्दकिर, हाणे टी क़ौम जो ज़िक्र अचे थो 23 आयत खां। कज़्ज़बत समूद बिन्नुज़ुर, फ़क़ालू, समूद सालिह अलैहिस्सलाम जी क़ौम, सालिह अलैहिस्सलाम जो नालो न आहे हिते, ॿियनि सूरतुनि में आहे। कज़्ज़बत समूद बिन्नुज़ुर, वार्निंग जेका हुनखे ॾिनी वई उनखे कूड़ो कयूं। फ़क़ालू अबशरम मिन्ना वाहिदन नत्तबिउहु, असां वञा हिकिड़ो माण्हू आहे उन जी असीं पोयां हलूं, उन जे ॻाल्हि ते असीं हलूं। अबशरन, छा हिकिड़ो माण्हू आहे, बशरन मिन्ना, असां मझां, असां जहिड़ो, ॿिनि अखियुनि ॿिनि पेरनि वारो, ॿिनि हथनि वारो, टंगुनि वारो, जेको खाए बि थो पीए बि थो, शादियूं बि करे थो, ॿार बि अथसि, उन जहिड़ो, असां जहिड़ो, सभई कम असां जहिड़ा, पर उन जी वरी असीं अतात कयूं, उनजे पोयां असीं हलूं, ईअं कीअं थो थी सघे। आहे बि को ग़रीब, असां जहिड़ो शाहूकार बि को कोन्हे। न त ॿियो असां वरी उनखे वरी उनजे पोयां हलूं, उनजे कढ लॻूं, साईं लिखो थो उत्तर में असां चवंदासीं कढ लॻूं, असां चवंदा पोयां लॻूं। इन्ना इन्ना इज़ल लफ़ी दलालिम वसोर, हाणे हिते इन्ना हुननि जी आहे, अलाह ताला जी इन्ना हिते आहे, ॿई इनाऊं अची मिलियूं आहिनि। अना जुगाए अलाह खे, इना न जुगाए काफ़र खे, माण्हूअ खे, इन करे उन इना इज़ल लफ़ी दलालिन वसोर, त उन जेकर असां पोयां लॻासूं इन माण्हूअ जे, यानी हज़रत सालिह अलैहिस्सलाम जे, त पोइ त असीं दलाल गुमराह हूंदासूं ऐं सौर में हूंदासूं, यानी बाहि में, दोज़ख में, या पंहिंजो हिते साईं छा चराब में साईं लिखियो आहे, पर उहा चराब जेका आहे सा बि बाहि आहे, बाहि सईर जेको आहे सो बाहि आहे। उल्क़िय ज़िक्र अलैहि मिन बैनिना, एतिराज़ कनि था यानी सालिह अलैहिस्सलाम ते, त असां सभई जेके आहियूं से छुटायूं, वरी असांजे विचां इन माण्हूअ खे, यानी सालिह अलैहिस्सलाम खे अलाह ताला मोकिलियो आहे पंहिंजो ज़िक्र, पंहिंजो क़ुर, पंहिंजो जेको सहीफ़ो या नबी करे, पैगम्बर करे, इन खे मोकिलियोसि। रसूल पाक ते बि साॻियो एतिराज़ु कयूं त असीं जेके ताइफ़ ऐं पंहिंजे मके में वॾा वॾा माण्हू आहियूं उहे छुटायूं, बाक़ी मोहम्मद जेको यतीम आहे, अब्दुल मुतलिब जो, अब्दुल्लाह जो, ऐं पंहिंजे अबू तालिब जो भाइटियो यतीम, असीं वरी उनखे वरी उनजे पोयां वरी लॻूं, ईअं वरी कीअं थो थी सघे। जेके हठीला वॾाई करण वारा से ईअं ॻाल्हियूं कंदा आहिनि। उल्क़िय ज़िक्र अलैहि मिन बैनिना, असांखे छॾे असांजे विचां वरी इनखे ज़िक्र मोकिलियो वियो आहे। बल हुअ कज़्ज़ाबुन आशिर, ऐं उन रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नऊज़ बिल्लाह चवनि था त हीउ कज़्ज़ाब आहे, वॾो कूड़ो आहे, वरी सख़्तु कूड़ो आहे। काज़िब आहे, काज़िब न आहे, वॾो कूड़ो, कूड़ो न आहे पर वॾो, वॾे में वॾो कूड़ो आहे। ऐं आशिरुन आहे, दाढ़ी आहे, साईं लिखियो आहे दाढ़ी, यानी पंहिंजो पाण खे वॾाई थो करे त असां ते बादशाह थो करणु चाहे, असां ते ईअं थो करे। आशिरुन, हा अलाह ताला उनजो जवाबु बि हिते ॾेई थो छॾे
त यकदमि सयालमून सिगो ई उहे ॼाणंदा सयालमून गदन सुभाणे यानी क़यामत जे ॾींहुं या जंहिं वक़्तु अज़ाब ईंदुनि तंहिं वक़्तु सयालमून गदम मनिल कज़ाबुल आशिर त केरु आहे सभिनी खां वॾो कूड़ो ऐं केरु आहे दाढ़ी ऐं केरु आहे पंहिंजो शरीर सयालमून गदम मनिल कज़ाबुल आशिर इन्ना मुरसिलू हाणे हिते इन्ना अलाह सुब्हानो ताला आहे ऐं हुते इन्ना जेका काफ़र था पंहिंजे मुतलिक़ था चवनि इन्ना मुरसिलू नाक़ति फितनतल लहुम असां मोकिलियोसीं उठणी उठ खे ॾाचीअ खे फितनो करे हुननि जे लाइ इम्तिहान करे लहुम उन्हनि जे लाइ फरतक़िबहुम पोइ तूं ए नबी पाक सल्लल्लाहु या सालिह अलैहिस्सलाम खे चयोसीं त तूं इंतज़ारु फरतक़िबहुम वस्तबिर ऐं मज़बूत रहो पंहिंजे ॻाल्हि ते त यानी पंहिंजी ॻाल्हि सां हठ न जेका तो ॻाल्हि हुनखे चई आहे फित लहुम फरतक़िबहुम पोइ इंतज़ारु कर त किथां थो अज़ाब अचे हुननि ते ऐं पंहिंजो ॻाल्हि ते मज़बूत रहे ईमान ते ईमान खे छॾे न ॾे हीणो न थी वनब्बिहुम अन्नल मा क़िस्मतुनि बैनहुम हाणे वधीक थोरी वज़ाहत करे थो हिते सालिह अलैहिस्सलाम जे क़ौम खे नाकनि या जेका मिली ॾाची त उनखे पाणी हिकिड़े ॾींहुं ॾींदा ऐं पाणी माण्हू ॻोठ वारा जेके आहिनि से पाणी ॿिए ॾींहुं खणंदा यानी वारे वरती ते पाणी हो हाणे पाणीअ ते जेके जंगियूं हींअर थियनि थियूं हिन में इहो हज़रत सालिह अलैहिस्सलाम जी क़ौम जी उहो मिसाल आहे क़ुर शरीफ़ में जिते किथे पाणी तां हींअर झगड़ा आहिनि असां वटां हिंदुस्तान जेको आहे सो पाणी असांजो रोके थो पाकिस्तान में अचे थो पाणी त वरी पंजाब असांजो पाणी खणी वञे असांखे सिंध खे जेको आहे सो ठोठ छॾे ॾिए वेठा बाथा खाऊं थाॿा खाऊं ऐं पंहिंजो गीतूं ॻियूं पाणी किथां थो अचे या अला मींहुं वसाए या अला वरी जो वक़्तु झझो पाणी थो अचे न पंहिंजे हिंदुस्तान में त उहो छॾींदा पंजाब खे ॿोड़े पंजाब असांजो पाकिस्तान जो त वरी उहे वरी छॾींदा सिंध जी ॿुॾे ॿिन्ही पासे असीं मुठासूं आख़िर में जेके आहियूं पर इहो जेको जंगियूं आहिनि से इन तां हलनि थियूं ऐं इहो इन में जेको नाइंसाफ़ी बेइंसाफ़ी कंदो आचार न कंदो फ़ैसिलो न कंदो उन ते अलाह ताला ज़रूरु अज़ाब मोकिलींदो ई मोकिलींदो बसि असांखे इहा ई ॻाल्हि रहिजी वई आहे ॿियो त कुझु करे नथा सघूं नबियुनि खे ख़बर ॿुधाईसूं ॿुधाए हुनखे सालिह अलैहिस्सलाम खे चयो वियो त नबियुम अनल मा क़िस्मतुनि विरायल आहे पाणी विराइजो खोटलो हुन में न करियो बदमाशी न करियो हुन में हवस न करियो हुन पाण ते अनल मा क़िस्मतुनि विरायल आहे बैनहुम तव्हांजे विच में ऐं ॾाची जे विच में हिकिड़ो ॾींहुं ॾाची पीअंदी ॿिए ॾींहुं तव्हां पीअंदो पर जॾहिं ॾाची पीअंदी तव्हां ॿिए ॾींहं में तव्हां खीरु पीअंदो हुनजो खीरु एतिरो थिए ॾिनई जो सॼी क़ौम भले पीए क़िस्मतुनि बैनहुम कुल्लु शिरबिन मुख़्तज़र सभु हर को जेको आहे पंहिंजे ॾींहं ते हाज़िरी वारे ॾींहं ते जॾहिं मुंहिंजो पाणी जो वारो हुजे त आऊं भरियां जॾहिं तुंहिंजे पाणी जो वारो हुजे त तूं भर सभु को पंहिंजे वारे पाणीअ ते भरे ईअं न त पराओ पाणी जो वारो जेको आहे आऊं खणी वञा हलियो त इहो पाणी जे वारे तां असां वटि सिंध में घणा खून थियनि था ऐं पंहिंजो ॿिन्हिनि तां वञनि था ऐं पाणीअ तां तंहिं करे इहो कुल शिरबिन मुख़्तज़र सभु को पंहिंजी हाज़िरी ते पाणी भरे फनादो साहिब होम पोइ पंहिंजे माण्हूअ खे सॼाऊं पोइ छोकिरी का हुनखे ॾिना हूंदी फलाणी तोखे शादी कराईंदासूं तूं वारो करे हिन ॾाची खे मार पोइ उहो माण्हू जेको हुनजो नालो वठनि था फलाणो नालो आयुसि हुनखे चऊं साहिब होम हुननि जो साहिबु हो जेको हुननि जो यार हो दोस्त हो फता पोइ हुनखे अता कयऊं यानी हुनखे आछ कयऊं लालच ॾिनऊं पंहिंजे छोकिरियुनि जे पैसनि जो हिन जो हुनजो सभई फ़अक़र पोइ हुन जेको आहे ॾाची जो गोॾा तलवार सां भञी छॾिया त अहिड़ी नमूने सां जमल जी जंग जेका रसूल हज़रत आयशा रज़ी अलाह ताला अनहा जी ॾाची जा गोॾा जेके आहिनि से माण्हू भॻा इहे सालिह अलैहिस्सलाम जी काफ़र क़ौम वांगे त मतिलबु त उन्हनि बि ईअं नमूने सां कयो फनादौ साहिबहुम फतआता फअखर
फ़कैफ़ कान अज़ाबी वन्नुज़ुर, पोइ कहिड़ो न मुंहिंजो सख़्तु हो अज़ाब ऐं कहिड़ी न मुंहिंजी वार्निंग सची हुई, सची निकिती। हाणे हीअ जंग जमल जी बि जेका ॻाल्हि थी हले त पोइ 10,000 माण्हू त उन जमल जी जंग में मारिजी विया, वरी 70,000 उन खां पोइ त रुॻो ॿी उन जंग मंझि मारिजी विया हलिया। त मुस्लमाननि में पाण में जॾहिं ॾुफेर पइजी वियो हलियो त रब पाक जेको आहे सो अहिड़े नमूने सां हिसाबु कयो त पोइ मतिलबु त ॾाचीअ खे मारणु न को उहो सालिह इस्लाम जे ज़माने में सुठो हो, न को हज़रत आयशा जे ॾाचीअ खे मारणु जेको आहे सो सुठो हो। इहे ॿई ॻाल्हियूं ग़लति हुयूं। ऐं हींअर बि जेको पाणीअ जे वार तां मतिलबु दुनिया में फ़साद कनि था, इहो जेको आहे सो चङी ॻाल्हि न आहे। हाणे असीं हिते वक़्फ़ो कंदासीं। अलाह ताला फ़रमाए थो फ़कैफ़ कान अज़ाबी वो नुज़ुर इन्ना अरसलना अलैहिम सैहतन वाहिदतन, हवा मोकिलीसूं हिकिड़ी बसि, फ़कानू क हशीमिल मुहतज़िर, पोइ ईअं थी विया हलिया जहिड़ो ॼण भुरियल हुजे वाड़ जेका हशीम हाशिम भोर कजे, भोर जीअं कुठी कजे, कुठीअ वांगुरु टुकड़ा टुकड़ा ज़रा ज़रा पुर्ज़ा थी विया मुहतज़िर। वलक़द यस्सरनल क़ुरआन लिज़िक्र फ़हल मिन मुद्दकिर। हाणे इहा अची वई 32 आयतूं, हुन खां पोइ वरी पाण पढ़ंदासीं इंशा अलाह अॻिते। अल्लाहुम्मा अग़फ़िरना वरहमना वरज़ुक़ना वहफ़ज़ना वहदना इला सिरातिल मुस्तक़ीम सिरातिल लज़ीना अनअमत अलैहिम ग़ैरिल मग़्दूबि अलैहिम वलद्दालीन आमीन। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। हस्बी अल्लाहु ला इलाहा इल्ला हुव अलैहि तवक्कलतु व रब्बुल अर्शिल अज़ीम।